नाज़रीन तव्हां ॾिसी रहिया आहियो आवाज़ न्यूज़ ऐं आऊं आहियां अली रज़ा मंगी। हेडलाइन समाचार बुलेटिन में भलीकार चवंदासीं। नाज़रीन सिंध जे गादी वारे शहर कराची जे प्रेस क्लब अॻियां मुख़्तलिफ़ सियासी पार्टियुनि पारां परॾेहनि खे सुञाणप कार्ड जारी करण ख़िलाफ़ एहतजाज कयो वियो आहे। उन मौक़े ते एहतजाज में शामिल अॻुवाणनि आवाज़ न्यूज़ जे रिपोर्टर नजीब नायद सां पंहिंजा वीचार कुझु हिन रीत वंडिया आहिनि। दायरनि खे सुञाणप कार्ड ठाहे ॾियण जे हवाले सां मुख़्तलिफ़ पार्टियुनि गॾियल एहतजाज प्रेस क्लब अॻियां कयो आहे। अचो त उन्हनि सां ॻाल्हि ॿोल कयूं। असीं सिंध हुकूमत खां ही मुतालबो बि कयूं था त फौरी तौर ते नादरा जे इन अमल जो नोटिस वरितो वञे जेका मुख़्तलिफ़ धुरियूं जमायत इस्लामी नस्ली तंज़ीमूं जेकी हमेशह सिंधी माण्हुनि खे ख़ुशूसी तौर ते कराची में बेघर करण ऐं कराची में अक़िले ख़ासि तौर ते आणण जे लाइ कोशिशूं कनि पियूं। सिंध हुकूमत जी गिफ़लत आहे, नाइंसाफ़ी आहे। वफ़ाक़ जे नाले में पीपल्स पार्टी, नवाज़ लीग, जमायत इस्लामी खां वेंदे जेके बि वफ़ाक़ जा इदारा आहिनि उन्हनि मुसलसल सिंध जे ख़िलाफ़ हिकिड़ी साज़िश कई आहे। उनजे करे वोट जे नाले में ऐं असेंबलियुनि में अक्सरियत हासिल करण जे नाले में असांजे वतन खे यरगमाल बनाइण जी साज़िश थी आहे, जेका हिकिड़े क़िस्म जी दहशतगर्दी आहे। ही जेके नंढा नंढा एहतजाज आहिनि, मुज़ाहिरा प्रेस क्लब ते ऐं कारण मीटिंग्सूं ही माण्हुनि खे असां सुजाग करण जी कोशिशि कयूं पिया ऐं यकीनन असां जूं शयूं ही डिस्कस बि कयूं पिया त ही जेको नादरा चेयरमैन आहे ऐं ही सभु कॉन्फ्रेंस तंज़ीमूं सां गॾिजी उन्हनि जो बि ख़ैरा कंदासीं। असां इन्हनि खे मजबूर कंदासीं त ही जेको बिहारी बंगाली अफ़गान खे शनाख़्ती कार्ड ॾियनि था उन्हनि खे बंदि कनि। असां तव्हांजे हिन चैनल जे ज़रिए सिंध हुकूमत ऐं पीपल्स पार्टी खे इहो चवणु चाहियूं था त तव्हां बिहारियुनि, बंगालियुनि ऐं बर्मियुनि, अफ़गानियुनि ऐं सवातियुनि खे जेको शनाख़्त कार्ड ॾियो था, तव्हां इहो सोचो था त शायदि इहे असांखे वोट ॾींदा, 2-3 सीटूं असांजूं निकिरंदियूं, इहे तव्हांखे कॾहिं वोट कोन ॾींदा। तव्हां इहो ग़लति कमु पिया कयो। प्रेस क्लब अॻियां एहतजाज कंदे मुख़्तलिफ़ पार्टियुनि जे अॻुवाणनि जो चवणु आहे त हू धारनि खे सुञाणप कार्ड ठाहे ॾियण वारे अमल जी हर सूरत में मुज़म्मत कंदा ऐं हू इन ख़िलाफ़ जदोजहद कंदा। कैमरामैन दुरमोहन सां गॾु नजीब नायद, आवाज़ टीवी न्यूज़।